जी माना साहबी दोस्तों जी जीअं त अॼु जी हीअ प्रेस कॉन्फ्रेंस नवा वलीमंद ऐं उन जे आस पास वधंदड़ बदअमनी जेका रोज़ जो मामूल बणिजी चुकी आहे जे ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ऐं मुतासिर धुरियुनि तरफ़ां करे रहिया आहियूं। छो त असीं सम्झूं पिया त नवा वलीमंद चौकी जी पुलिस माण्हुनि जे तहफ़ुज़ ऐं अमन अमान लाइ बहितर किरदारु अदा करण बजाए सिर्फ़ गैर क़ानूनी एजेंसियुनि ऐं मंशियात फ़रोशनि खां मंथली वठण में पूरी आहे। यूनियन काउंसिल अहमद बुगियो या नवा वलीमंद चौकी जे हद में 30 खां 35,000 माण्हुनि जी आबादी आहे, जेकी माण्हू पुलिस जे गैर फ़ाल हुजण जे करे अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। चौकी इंचार्ज सां मुख़्तलिफ़ ॾोहनि जे बारे में बार बार मुलाक़ातूं करण जे बावजूदि बि हिन वक़्त ताईं कंहिं बि ॾोह जी का बि रिकवरी या उन लाइ पुलिस तरफ़ां को बि एक्शन न वरितो वियो आहे, जंहिं जी शिकायत असां यूसी चेयरमैन जी अॻवानी में एसएसपी साहब शहीद बेनज़ीर आबाद खे लिखत में पेश करे चुका आहियूं, पर अञा ताईं को ख़ातिर ख़्वाह नतीजो नज़र न पियो अचे। जंहिं करे असां हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए वास्तेदार इदारनि ऐं अमलदारनि खां उहा घुर कयूं था त ईंदड़ छंछरु यानी 1 नवंबर ताईं फुर ऐं चोरी थियल गाॾियूं वापसि न कराए वयूं ऐं अमन अमान बहाल न करायो वियो त पुलिस ख़िलाफ़ भरपूर मरहलेवार तहरीक हलाई वेंदी, जंहिंमें तारीख़ 2 नवंबर बरोज़ आचर ते सिंध यूनाइटेड पार्टी यूनियन काउंसिल अहमद बुगियो यूसी जे बाशऊर अवाम ऐं मुतासिरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।